अहम ख़बर अवांखे ॾियूं। पीटीआई जे लॉन्ग मार्च खे रोकण लाइ इस्लामाबाद जा दाख़िली ऐं ॿाहिरि वञण वारा रोड रस्ता सील कया विया आहिनि। रावलपिंडी, अटक, जहलम ऐं चकवाल जे समूरनि ज़िलनि सां राब्तो कटिजी वियो आहे। इस्लामाबाद ॾांहुं वेंदड़ रोड रस्ता बि रुकावटूं ऐं रंडकूं बीहारे बंदि कया विया आहिनि। मोटरवे M2, 3 ऐं 4 ते कंटेनर लॻी विया आहिनि। GT रोड ऐं दरियाए जहलम ऐं चनाब वारा रस्ता बि बंदि कया विया आहिनि। इंतिज़ामिया बस अॾा बि बंदि कराए पब्लिक ट्रांसपोर्ट बंदि कराए छॾी आहे। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया, जंहिं करे अवाम सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहे। इस्लामाबाद ॾांहुं वेंदड़ रोड रस्ता बंदि कया विया आहिनि। अव्हांखे आगाह कयूं पिया, मोटरवे M2, 3 ऐं 4 ते बि कंटेनर लॻी विया आहिनि। GT रोड ऐं दरियाए जहलम ऐं चनाब वारा रस्ता बंदि कया विया आहिनि। इंतिज़ामिया बस अॾा बि बंदि करे पब्लिक ट्रांसपोर्ट बंदि कराए छॾी आहे, जंहिं जे करे अवाम सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहे।